लीप ईयर जो मतिलबु इहो आहे त लीप साल में 366 ॾींहं हूंदा आहिनि। इहो इन लाइ हूंदो आहे छो त ज़मीन जे चौधारी सिज खे चकर लॻाइण में 365 ॾहाई 24 ॾींहं लॻंदा आहिनि ऐं हर साल ॾहाई 24 जो वक़्तु बचंदो आहे जेको चइनि सालनि खां पोइ हिकु ॾींहुं बणिजी वेंदो आहे ऐं इन ॾींहं खे चोथे साल में ॻंढियो वेंदो आहे ऐं इहो फेबरवरी जे महीने में ॻंढियो वेंदो आहे छो त फेबरवरी जा 50 ॾींहं अॻु घटि हूंदा आहिनि। लीप ईयर जे हवाले सां सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ रिवायतूं ऐं रिवाज आहिनि जिन मां कुझु अव्हां खे हैरान करे छॾींदा। कुझु मुल्कनि जी सक़ाफ़तुनि में हिन साल खे ख़ुशकिस्मत सम्झो वेंदो आहे ऐं इन में शादियूं, नवां सफ़र ऐं नवां कम शुरू कया वेंदा आहिनि। पर कुझु मुल्कनि ऐं सक़ाफ़तुनि में अहिड़े साल खे बदकिस्मत सम्झी शादी करण, सफ़र करण ऐं नवां कम करण खां पासो कयो वेंदो आहे। आयरलैंड में लीप ईयर ते औरतूं मर्दनि खे शादीअ जी आछ कंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं मर्द इनकार करे छॾे त उन मर्द खे ॾंड तौरु औरत खे को न को तोहफ़ो ॾियणो पवंदो आहे जंहिंमें आम तौर ते कपिड़ा हूंदा आहिनि। यूनान में लीप ईयर खे मनहूस सम्झो वेंदो आहे। इहो साल शादी कंदड़ जोड़नि लाइ तलाक जो ख़तरो सम्झो वेंदो आहे। स्कॉटलैंड जा माण्हू सम्झंदा आहिनि त हिन साल में ला बीफाना नाले हिकु ॾाइण निकिरंदी आहे जेका माण्हुनि खे डिॼारींदी आहे। कुझु नजूमी सम्झनि था त लीप ईयर जे साल में पैदा थींदड़ ॿारनि में ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जॾहिं त कुझु स्कॉटलैंड वासी इहो सम्झंदा आहिनि त लीप ईयर में पैदा थींदड़ ॿारनि जी क़िस्मत ख़राब हूंदी आहे। ख़्यालु रहे त जेकॾहिं हर 4 सालनि बाद लीप ईयर न हुजनि त मौसम शुरू थियण ऐं उन्हनि जे ख़तमु थियण जो वक़्तु बिगड़ी वेंदो।